पाण खे ॿुधायो वियो आहे त पॉइंट पी रोटेट करे थो या फिरे थो अबाउट द ओरिजिन, यानी ओरिजिन जे चौधारी बाय 60 डिग्री, 60 डिग्री फिरे थो पियो पॉजिटिव। विच पॉइंट इज़ द इमेज ऑफ पी, यानी हेठि जेके प्लाट ते पाण खे पॉइंट्स मिलियल आहिनि, कहिड़ो पॉइंट पी जी इमेज खे ज़ाहिर करे थो। सो हीअ असां वटि ओरिजिन आहे, जिते असां वटि एक्स बि ज़ीरो हूंदी आहे, वाई बि ज़ीरो हूंदी आहे। सो जेकॾहिं हितां पाण पंहिंजे ओरिजिनल पॉइंट पी ॾांहुं वञूं त हीअ असां वटि आहे पी। हाणे पी असां वटि 60 डिग्री पॉज़िटिव वञे थो, हिन जो मतिलबु त असांखे एंटी क्लॉक वाइज़ या घड़ियाल जी सुई जे उबतड़ मूव करणो पवंदो। सो असां सम्झूं था त पी जी जेकी इमेज आहे उहा हिन जॻह ते, सी जी जॻह ते, जिथे मां ही सही ठाही आहे, इन जॻह ते पी जी इमेज ठहंदी। इन पुठियां लॉजिक इहा आहे त हीअ जेका स्ट्रेट लाइन हूंदी आहे उहा 180 डिग्री कवर कंदी आहे। जेकॾहिं पाण पी ऐं सी जे विच में ॾिसूं त इहो टियों हिसो थींदो, सो बराबरि थींदो 60 डिग्री। हिन जो सादो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं पॉइंट पी 60 डिग्री मूव करे त उहो पॉइंट सी जी जॻह ते अची पहुचंदो। हिन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त पाण पॉइंट डी खे छो न सिलेक्ट कयोसीं। उनजे पोयां लॉजिक इहा आहे त इहा डिस्टेंस तमामु वधी वञे हा, सो कुंड असांजी 3 हिसे खां मथे थी वञे हा। इन ई तनाज़ुर में ही हिकिड़ो ॿियो सवाल मिलियल आहे जंहिंमें पॉइंट पी रोटेट थिए थो, फिरे थो नेगेटिव 90 डिग्री। जेका सेंटर आहे रोटेशन जी उहा तस्वीर मिलियल आहे। पाण खे ॿुधाइणो आहे त कहिड़ो पॉइंट पी जी इमेज खे ज़ाहिर करे थो। सो जेकॾहिं पाण सेंटर खे ॾिसूं त हीअ असां वटि सेंटर आहे, ऐं ओरिजिनल पी जी तरफ़ अगरि असां लाइन ड्रा कयूं त हीअ असां वटि पी थी वई। नेगेटिव असांखे मूव करणो आहे, हिन जो मतिलबु त क्लॉक वाइज़ असांखे मूव करणो आहे, या क्लॉक जी सुई वारी कार मूव करणो आहे। पॉइंट ए ते इमेज ठहंदी पॉइंट पी जी। इहो ईज़ी आहे छाकाणि त जेकी 90 डिग्री हूंदी आहे उहा राइट ट्राइंगल जे बराबरि हूंदी आहे, जेका सर्किल जो चोथों हिसो हूंदी आहे। पॉइंट पी खां पॉइंट ए ताईं सर्किल जो चोथों हिसो ज़ाहिर आहे।